मम्मी ने छुपा के रखे थे। माय बेकर्स के खारी टोस्ट और कुकीज़ है। आपको लगता है ये सब मैं अकेले खाऊंगा? ना जी ना, ये मेरे छोटे भाई बिट्टू के लिए ले जा रहा हूँ। माना कि माय बेकर्स के सारे प्रोडक्ट्स बहुत टेस्टी है, लेकिन मैं इसको टच भी नहीं करूंगा। अब क्या करें, माय बेकर्स के सारे प्रोडक्ट्स है ही इतने टेस्टी कि कंट्रोल ही नहीं होता। आप भी ट्राई करो माय बेकर्स। गुण ज्ञान वारा सतगुर सचारा, गुण ज्ञान वारा सतगुर सचारा। असांजा गुरु ही भगतीय भंडारा। ज्ञान, शिक्षा, मुक्ति, संसार जो पोषण आहे, मुंहिंजी तव्हां सभिनी जे लाइ हिकु कोशिश ज्ञान जो भंडार पहुचाइण जी, भक्तीअ जो मार्ग ॾेखारण। इहा ई मुंहिंजी कोशिश आहे तव्हां सभिनी जे साम्हूं सिंधी भाऊ चैनल पारां पहुचाइण जी। गुरु आज्ञा जो पालन, गुरु वचन ही सत्य वचन, भक्तीअ सां ईश्वर ताईं पहुचण जो मार्ग, भगत जी महिमा ऐं कुझु अणॿुधियल ॻाल्हियूं तव्हांजे साम्हूं पेश करे रहिया। साईं ही भगत मां नंढे हूंदे खां ॿुधायो आयो आहे कि सिंधी भगत कंदा आहिनि, छेर पाए करे भगत कंदा आहिनि। त इन जे बारे में ॾाढा ई सिंधी आहिनि जिन खे ख़बर कोन्हे कि भगत हक़ीक़त में आहे छा। सिंधी समाज जे हिकु कोड ज़रूरी टॉपिक खे खणी आयो भगत। ॿोलीरो हूंदो आहे, मेन भगत हूंदो आहे जी। उन सां 3-4 साजिंदे वारा हूंदा आहिनि, तबले वारा हूंदा आहिनि, ऐं उहे अलॻि अलॻि उहे सिर्फ़ु ॻाईंदा कोन्हनि, उहे छेर पाए नचंदा, स्टोरी बि ॿुधाई, कहाणियूं ॿुधाईंदा, उहे अलॻि अलॻि इमोशन प्रेज़ेंट कंदा, उहे ॻाईंदे ॻाईंदे रोईंदा, उहे ॻाईंदे ॻाईंदे खिलंदा। उहो माहौल ई अलॻि हूंदो आहे साईं, जेको उहो सॼो माहौल क्रिएट थींदो आहे उहो कुझु अलॻि ई आहे। उन्हनि जी भक्ति में लुप्त थी वेंदा हुया। पर अॼु जे ज़माने में मां ॾिसी रहियो आहियां, जीअं अनिल भगत आहे, असांजो लवी कमल भगत आहे, उहे बि उहा परंपरा निभाए रहिया आहिनि। त तव्हां हिन खे केसि ताईं ॾिसी रहियो अॻियां फ्यूचर में? फ्यूचर ॾिसो, हिकु ॻाल्हि त इहा फैक्ट आहे, साईं कंवरराम त वॾी शक्ति हुई आहे, ओड़ा संत त वरी हज़ारे साल में कॾहिं थियनि त। पर भगत प्रथा जेकी आहे उहा पाण सिंधियुनि जी ज़िम्मेदारी आहे कि उनखे प्रिज़र्व करणु। चवंदो आहे न, हिकु हेठि सिंधी आहे मुस्लिमनि जी, उनमें हुयो नालो। अच्छा, कि पहिरियों साईं कंवरराम जे पुट खे। तव्हांखे इहा ॻाल्हि आहे ख़बर त साईं कंवरराम खे जंहिं ॾींहुं शहीद कयो, एग्ज़ैक्टली 1 साल खां पोइ साईं कंवरराम जे भाउ खे बि गोली वई, उन्हनि खे बि शहीद। हीअ ॻाल्हि त साईं कंहिंखे बि ख़बर न हूंदी। जा सक्का भाउ साईं जाड़ाराम, साईं इंसान न हुया, उन सां उन जी भक्ति जो ई बि पाण कंपेयर न करे। उहे तव्हां सोचो न उन जी भक्ति छा लेवल जी हुई कि उहो अहिड़ी आवाज़ कढनि था ऐं ईश्वर मथे ॿुधी करे हिकु मुअल ॿार खे जीरो करे छॾनि था। त उहा त गुरु आज्ञा जो पालन, गुरु वचन ही सत्य वचन, भक्तीअ सां ईश्वर ताईं पहुचण जो मार्ग, भगत जी महिमा ऐं कुझु अणॿुधियल ॻाल्हियूं तव्हांजे साम्हूं पेश करे रहियो आहियां। जय झूलेलाल दोस्तों, तव्हां सभिनी जो स्वागत आहे तव्हांजे पंहिंजे शो में, जंहिंजो नालो आहे असांजा गुरु, पावर्ड बाय माय बेकर्स, को पावर्ड बाय एंजल एंड रियल एस्टेट। साथियो, अॼु आयो आहियां मां अमरावती, संत कंवरराम जे शहर। अॼु असां मुलाक़ात कंदासीं भगत साहिब जा परपोटा साईं धीरजदास, जिनजो मां तहे दिलि सां स्वागत करे रहियो आहियां। साईं, तव्हांजो तहे दिलि सां स्वागत आहे हिन शो में, ऐं तव्हांजा लख थोड़ा तव्हां पंहिंजा टाइम कढी करे हिते असां सां अणॿुधियल ॻाल्हियूं तव्हां असांखे ॿुधाईंदा, असांजी संगत खे ॿुधाईंदा, जेको हिन शो जी परंपरा रही आहे। त साईं, ही भगत मां नंढे हूंदे खां ॿुधायो आयो आहे कि सिंधी भगत कंदा आहिनि, छेर पाए करे भगत कंदा आहिनि। त इन जे बारे में ॾाढा ई सिंधी आहिनि जिन खे ख़बर कोन्हे कि भगत हक़ीक़त में आहे छा। त तव्हां थोरो ॿुधाईंदा भगत जे बारे में? सभिनि खां पहिरियों सिंधी भाऊ तव्हांखे जय झूलेलाल। साईं जय झूलेलाल। हिन चैनल जे सभिनि व्यूअर्स खे जय झूलेलाल। काफ़ी ख़ुशी जी ॻाल्हि आहे कि तव्हां असांजे शहर आयो, साईं कंवरराम जे शहर आयो, ऐं सिंधी समाज जे हिकु कोड
ज़रूरी टॉपिक खे खणी आया आहियो, भगत, जेके साईं कंवरराम पाण हुया भगत हुया। भगत कोई पदवी कोन्हे, जीअं भाई हिकु इंसानु पंहिंजी तपस्या सां संत ठहंदो आहे, त भगत हिकु पदवी कोन्हे जीअं संत हिकु पदवी आहे। भगत हिकु कला जो फॉर्म आहे। पाण ॾिसंदा आहियूं हर रीजन में हिकु फॉर्म हूंदो आहे। जीअं तव्हां गुजरात में वेंदव त उते गरबा जो हिकु फॉर्म आहे, जी डांस साईं। फॉर्म आहे। राजस्थान में घूमर हलंदो आहे, पंजाबियुनि जो भांगड़ा हलंदो आहे। ईअं सिंध में झूने खां झूनो जेकी कला जो हिकु प्रथा रही आहे, उहा भगत प्रथा रही आहे। जी। ऐं साईं कंवरराम बि उहा प्रथा फॉलो कंदा हुआ। इनफैक्ट साईं कंवरराम त उन प्रथा खे हिकु नयो रूप ॾिनो। जी। भगत पहिरों बि थींदा हुया। साईं कंवरराम को 50-100 साल पहिरों बि सिंध में भगत हुया। पर साईं सिंध में चवंदा हुया भगत में भगत संत कंवरराम। संत कंवरराम त छो ईअं? हाँ। पुराणा जेके भगत हुया, उहो भगत हिकु माण्हू कोन्हे, भगत हिकु टोली हूंदी आहे, जंहिंमें हिकु ॻाईंदड़ गायक हूंदो आहे, उनजे पोयों ॻाइण वारो बोलीरो हूंदो आहे। कॾहिं बि ॾिसंदा उहे भगत जोड़ी में ईंदा आहिनि। बोलीरो हूंदो आहे, मेन भगत हूंदो आहे, जी। उन सां 3-4 साजिंदे वारा हूंदा आहिनि, तबले वारा हूंदा आहिनि। ऐं उहे अलॻि अलॻि, उहे सिर्फ़ु ॻाईंदा कोन आहिनि, उहे छेर पाए नचंदा, स्टोरी बि ॿुधाईंदा, उहे कहाणियूं ॿुधाईंदा, उहे अलॻि अलॻि इमोशन प्रेज़ेंट कंदा, उहे ॻाईंदे ॻाईंदे रोईंदा, उहे ॻाईंदे ॻाईंदे चिलंदा। उहो माहौल ई अलॻि हूंदो आहे साईं, जेको सॼो माहौल क्रिएट थींदो आहे उहो कुझु अलॻि ई आहे। त बि अॼु ताईं असां सिंधियुनि खे इहो ख़बर कोन्हे भगत प्रॉपर छा आहे। त तव्हांजे ज़रिए अॼु मां इहो सम्झां थो भगत जे मायने। गॾोगॾु साईं जॾहिं भगत संत कंवरराम जी ॻाल्हि अचे थी तॾहिं सिंधी संगीत जी ॻाल्हि अचे थी। साईं जिन भक्ति जो मार्ग जेको जलियो संगीत जे मार्ग सां जलियो, त सिंधी संगीत जे बारे में तव्हांजो छा वीचार आहे? जीअं त साईं मां सिंधी रिकॉर्ड्स हलाईंदो आहियां ऐं तव्हांजे आशीर्वाद सां ई तव्हां सां ई मूंखे प्रेरणा मिली हिन चैनल जी शुरूआत करण जी। अॼु ताईं कुझु गाना रिकॉर्ड कया आहिनि, रिलीज़ कया आहिनि, अॻियां बि कंदो ईंदुसि। त इहो संगीत बि चवंदा आहिनि हिकु भक्ति जो मार्ग आहे जेको साईं जिन अपनायो, उन जे बारे में तव्हां छा असांखे? भक्ति जो मार्ग, संगीत हिकु मार्ग कोन्हे, संगीत ही भक्ति जो मार्ग आहे। तव्हांखे भक्ति करणी आहे त तव्हांखे संगीत करणो ई पवंदो। जी। तव्हांखे भॼन ॻाइणा ई पवंदा, तव्हांखे नाम सिमरन करणो पवंदो, उहो ई आहे। त साईं कंवरराम को पहिरियों भगत जो रूप हुयो कि काथे मेलो आहे त भगत अचनि था, हिकु ॾींहुं भगत करनि था, अॻिले ॾींहुं उहे नॉर्मल माण्हू ठही था वञनि। ऐं उन टाइम ते भगत हूंदा हुया, उन्हनि खे चवंदा हुया एंटरटेनमेंट पर्पज़, सिर्फ़ु भक्ति जे रूप में न ॾिसंदा हुया। साईं कंवरराम को पहिरियों जेके भगत थिया, उनमें अहिड़ा भगत बि थिया आहिनि पंहिंजे जेके छोकिरियूं ठहंदा हुया। अच्छा। साड़ी पाए करे नचंदा हुया। इहो साईं मां त न ॿुधो आहे। इहे अहिड़ा बोलीरा बि हुया कि हिकु भगत भगत करे थो, हुन सां गॾु जेको जोड़ीदार आहे उहो साड़ी पाए ईंदो हुयो। अहिड़ा भगत बि सिंध में थिया आहिनि साईं। पर इहो अॼुकल्ह त न हलंदो आहे। न, भगत चुन्नी जे ज़माने में त खोड़ हलंदो हुयो। अच्छा। साईं कंवरराम खां पोइ बि हलियो आहे। ऐं जेको छेर पाए जो ट्रेंड आहे, छेर त पंहिंजी इहा हिंदू संस्कृति आहे। अच्छा। इहा सिर्फ़ु सिंध जी कोन थो। ओके। तव्हां हिंदू संस्कृति जो पुराणे में पुराणी कला ॾिसो, कथकली, अच्छा, उनमें बि तव्हांखे घुंघरू पाइण कंपलसरी आहे। ओके। तव्हां इहे जेके बि पुराणा नृत्य चवंदा न हिंदू जा, नचण वारा फॉर्म ॾिसंदा त हुनमें पायल ऐं घुंघरू इहे त पाते हर में तव्हांखे मिलंदो भई। इहो छम छम हिकु गैप फिलर हूंदो आहे। भगत छा कंदा आहिनि कि कोई मैसेज पहुचाईंदा आहिनि, कोई कहाणी ॿुधाईंदा आहिनि, त विच में जेकी गैप ईंदी आहे उहे तबले जी बीट सां उनखे उहो छम 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 करिणो ई आहे, उन सां उहो एहसासु पतो आहे। साईं जीअं त सीरियल ई मुंहिंजो गुरुनि ते आहे, गुरु ऐं भगत, गुरु ऐं शिष्य जो जेको इहो अनोखो रिश्तो, इहो मां सम्झां थो भगत कंवरराम सां ॾाढो सुठे नमूने पब्लिक खे सम्झाए सघिजे थो। त जीअं हुननि पूरी भक्ति सां पंहिंजो जीवन पंहिंजे गुरु जे नाले करे छॾियो। बिल्कुलु। साईं कंवरराम जो जीवन जो लक्ष्य ॿ हुया, सेवा ऐं भक्ति। सेवा गुरुनि जी, भक्ति ईश्वर जी। साईं सतराम दास साईं कंवरराम साहिब जा गुरु, उन्हनि जे आशीर्वाद सां ई उन्हनि ई आशीर्वाद ॾिनो कि भई तूं हाणे इहो मार्ग अपनाए, भक्ति कर, मेलनि में वञ, ॿाहिरि जाके तोखे न पहुचे। पहिरियों गॾु वेंदा हुया साईं, पर साईं वरी पोइ अकेला भगत थिया त उहे साईं सतराम दास जी आज्ञा सां थिया। अच्छा। ऐं साईं कंवरराम वरी पोइ भक्ति जो अहिड़ो रूप पेश कयो कि भक्ति ज़रूरु कोन्हे कि मेलो आहे त करो। अच्छा। साईं 365 ॾींहं सुबुह 4 बजे उथी छेर जामो पाए पंहिंजी भगत शुरू करे छॾंदा हुया। अच्छा। भगत सिर्फ़ु कलाकार ऐं एंटरटेनमेंट, साईं हुननि जो डेली रूटीन हूंदो, डेली केरु अचे न अचे, न
साईं चवंदा आहिनि भई कोई बि न अचे मूंखे उन्हनि लाइ ॻाइणो ई कोन्हे न, मूंखे अच्छा। उन्हनि जे लाइ ॻाइणो आहे। अच्छा, हिन ते हो कलाम बि ठहियल आहे, नाले अलख नाले जे अलख जे बेड़ो तार मुंहिंजो। पर इहा त साईं जी आवाज़ में अहिड़ो जादू हुयो, कोई न अचे वारी ॻाल्हि ई न हूंदी। साईं पंहिंजी भॻत शुरू करनि हाँ, कि 5 मिंट में हज़ारनि जी भीड़ जमा। त साईं इहा ई कोशिशि आहे मुंहिंजी कि भक्ति जे मार्ग सां असां पंहिंजे समाज खे अॻियां वधायूं, असां गुरुजन सां सिखी करे इहो ज्ञान जो भंडार असांजे जीवन में लाहियूं। ऐं साईं कुझु माण्हुनि खे ख़बर कान्हे कि भगत साहब जी शादी बि थी हुई, उन्हनि जी वाइफ बि हुई। मूंखे बि अमरावती अची करे ख़बर पई कि भई उन्हनि जी वाइफ बि हुई, ऐं मां किथे बि न ॿुधो आहे इहो। साईं हुनजी वाइफ हुई तॾहिं असां परिवार में आहियूं। साईं जी पर साईं इहे ॻाल्हियूं जेके आहिनि अञा ताईं माण्हुनि ताईं पहुतियूं कोन्हनि पूरे नमूने। बिल्कुलु साईं खोड़ खोड़ परिवार जे बारे में, साईं खे घणा ॿार हुआ, खोड़ ॼणा अॼु बि मञंदा आहिनि कि साईं जो परिवार सिंध में आहे, हा, पर साईं जो परिवार अमरावती महाराष्ट्र में आहे। ऐं साईं खे 4 धीअर 1 पुटु हुयो। त हाणे हिन शो जे पारां पाण प्रॉपर हक़ीक़त ॿुधायूं कीअं आहे। खोड़ वॾी फैमिली थी वई आहे हाणे हा। असां 5 पीढ़ियूं, त हाणे त ईअं सम्झो साईं जे परिवार में 100 माण्हू आहिनि। त थोरो जेतिरो विस्तार में ॿुधाए सघो। मां शॉर्ट में ॿुधायां त साईं 2 शादियूं कयूं। अच्छा, हा, साईं कंवरराम जी पहिरीं पत्नी, ओके, उनमें बाबा पेशूराम साहिब ऐं 2 न्याणियूं हुयूं। अच्छा, उहे किथे ओॾीमहिल किथे हुया साईं जिन? उमल साईं जरवार रहंदा हुया सिंध। उमल त हिकु अखंड भारत हुयो, हा, उमल त इंडिया पाकिस्तान हुयो ई कोन। हा, त साईं जा सभिनि खां पहिरियों सुपुत्र बाबा पेशूराम ऐं पोइ 2 न्याणियूं, त अदी भगवानी ऐं अदी कलाबाई। अदी कलाबाई जो परिवार हिते ई अमरावती आहे। अच्छा, अदी भगवानी जो परिवार सूरत, अच्छा, गुजरात में। ओके, वरी पहिरीं धर्म पत्नी जंहिं महिल उन जो स्वर्गवास थियो त वॾनि जे ऐं पारिवारिक चवंदा आहिनि न हिकु फोर्स हुयो साईं जे मथां कि तूं ॿी शादी कर, ॿार नंढा आहिनि। अच्छा, त पोइ माता गंगा देवी असांजी माता साहिब, उन्हनि सां उन्हनि विहांउ कयो। माता गंगा देवी खे 2 धीअर, यानी साईं कंवरराम खे 2 न्याणियूं ॿियूं। त हिते साईं ॾाढो जीअं तव्हां चओ था चङो वॾो हा, परिवार त थियो। साईं खे टोटल ॾिसो त 1 पुटु ऐं 4 न्याणियूं, ओके, ऐं उन्हनि जे पुट जो परिवार अमरावती में, असां मतिलबु उन्हनि जे पुट खे वरी 5 पुट, त उहे सभु अमरावती में आहिनि। अच्छा, ऐं न्याणियूं अलॻि अलॻि शहर में आहिनि, उनमें 1 न्याणी अञा बि हयात आहे कलकत्ता में। त जेके हिते अमरावती माता जी रहंदा हुया उन्हनि जो नालो? माता गंगा देवी। अच्छा, हा, उहा सिंध असां सां गॾु हिते आई वेंदी आहे। साईं मां थोरो अञा जीअं तव्हां मूंखे हाणे ॿुधायो कि साईं जिन गुरु कयो हुयो, जिन जो नालो सतराम, साईं सतराम। साईं सतराम हुयो, त साईं कहिड़ी उमिरि में उन्हनि खां ओट वठी छॾी हुई भक्तीअ जी? साईं सतराम साहिब वटि त उहे 14 या 15 साल जा हुया, उमल रैडकी साहिब हुया समर्पित थी, पर साईं ओट त पैदा थियण खां पहिरियों वठी। साईं मां किथे त ॿुधो आहे, इहा मुंहिंजे लाइ बि अधूरी कहानी आहे, मां बि चाहींदुसि कि हीअ मूंखे सॼी ख़बर पए, मुंहिंजे असांजे व्यूअर्सनि खे बि। उहो जेको भॼन आहे संत कंवरराम जो, कोसा कोएर खणी हली वियो, उन सां ई कुझु रिलेटेड आहे? इहा कहानी थींदी तो शुरू साईं खोताराम यानी साईं सतराम दास जा पिता। अच्छा, उहे बि वॾा संत हुया, उहे पाण भगत हुया, छेर जामो पाए नचंदा हुया। त साईं खोताराम माता तीरथ बाई यानी साईं कंवरराम जी मां खे आशीर्वाद ॾिनो। माता तीरथ बाई साईं खोताराम को वेनिती करे थी कि भाई असांजी झोल ख़ाली आहे, पुत्र कोन्हे, ॿार कोन्हे, तव्हां आसीस करो। त उते साईं खोताराम आशीर्वाद ॾिना कि तुंहिंजे कोख में कंवल जो गुल ईंदी, हिकु अवतार ईंदी। साईं कंवरराम लाइ चवनि था कि हिकु अवतार पैदा थींदो तुंहिंजी कोख साईं मां। जिन सतराम न, साईं खोताराम। अच्छा, उन्हनि जा बि गुरु? साईं सतराम जा पिता। अरे, उहे चवनि था इन्हनि खे, हाँ, माता तीरथ बाई खे, कि तुंहिंजी कोख मां हिकु अवतार पैदा थींदो, इहो तुंहिंजी कोख ख़ाली न रहंदी, पर तूं वचन ॾे कि उहो ॿार असांजे रैडकी साहिब जी सेवा में। त इहो त साईं कंवरराम रैडकी साहिब में उते ई समर्पित थी विया, पैदा थियण खां पहिरियों ई। ऐं जंहिं महिल उहे 13-14 साल जा हुया, जंहिं महिल रैडकी साहिब पहुता, उन महिल गद्दी ते साईं सतराम दास वेठा हुया। पोइ उन्हनि सां उन्हनि जी मुलाक़ात थी? मुलाक़ात त बचपन में ई थी वञे, जेको कोहर वारी कोसा कोहर खणी 8 साल जा हुया, कोहर विकिणनि पिया। साईं सतराम दास जी उते संगत आयल हुई, सभु वेठा हुया, सत्संग हले पियो। त साईं सतराम आवाज़ ॿुधी
कि कोई बालक कोहर विखड़े तो एॾो मिठे सुर में ॻाए थो। कोसा साईं कोयर पाण खणी हली ॿाहिरि वियो। आया, केरु आहे भई बालक एॾो मिठो, पहिरीं मुलाक़ात तो मल ई थी वई। अच्छा, त साईं उहे माताजी पाण जेको चऊं पिया तव्हां चयो माताजी अमरावती रहंदा हुया, ऐं हिकिड़ो जेको अॼु ताईं पाण उनखे मां तव्हांखां ई प्रेरणा सिखी आहे कि तव्हां नवंबर कोई तारीख़ कहिड़ी चवंदा आहियो जेको पाण ब्लैक डे ॻणींदा आहियूं, उहो त साईं जी शहीदी जेको असां लाइ ॾाढो बुरो वक़्तु थियो, त उहो कीअं चवंदा साईं खे पहिरीं खां ई ख़बर पइजी त बि साईं साम्हूं खां थी करे शहीद थियण विया हुआ, त उहो मूंखे थोरो कीअं सिंधी भाऊ इहो खोड़ हिकु वॾो चैप्टर आहे अच्छा जेको शॉर्ट में माण्हू सम्झाए छॾींदा आहिनि कि भई कुझु कातिल अची साईं खे गोली हई, पर हिस्ट्री में ॾिसंदा विया अगरि त हिन में त ब्रिटिश जो बि रोल हुयो। अच्छा महिल अंग्रेजनि जो राज हुयो। अंग्रेजनि जे राज में सिंध खोड़ हिकु शांति वारो स्टेट हुयो, जिते पूरे देश में हल्ला हलनि पिया, सिंध में न हलनि पिया। अच्छा ऐं काथे न काथे इन शांति जो कॉन्ट्रीब्यूशन साईं कंवरराम जी तरफ़ों बि हुयो। अच्छा पर जीअं समय बीतंदो वियो हिंदू मुस्लिम झगड़ा शुरू थिया, पंहिंजे हिंदुनि कुझु मुस्लिम भाइरनि खे मारियो, त उते मुस्लिम खार खाई इहो चयो कि असां हिंदू जे सभी वॾे संतनि खे मारंदासीं, त उहे साईं कंवरराम हुया उन टाइम ते। पर साईं जिन खे ख़बर पइजी त बि साईं साईं साम्हूं खे खां ख़बर हुई, पर साईं खे इहो बि ख़बर हुई कि मां शहादत ॾींदुमि त हे जेको हिंदू मुस्लिम भाउ पाण में लड़नि था इहे शांत थींदा, ऐं जे मां न ॾींदुमि त इहे अञा वधंदा। त छा उन सां कोई फ़र्क़ु पियो? फ़र्क़ु पियो, जंहिं साईं खे गोली हई उन गोली हणण वारनि खे मुस्लमान वञी मारियो कि तूं असांजे भगत खे कीअं मारियो थी, छोकी साईं जा प्रेमी सभु हिंदू न हुया। साईं जंहिं महिल भगत कंदा हुया त उते जेतिरा हिंदू उनको डबल मुस्लिम हूंदा हुया। साईं इहो ई कारण हो जेकी अॼु तव्हां ॻाल्हि ॿुधाए रहिया आहियो, मूं वटि त अधूरी ॻाल्हियूं हुयूं, ऐं मां सम्झां थो हाणे असांजा जेके व्यूअर्स आहिनि उन्हनि खे बि पूरी ॻाल्हि ख़बर पवंदी। ऐं उहोई माता जी जॾहिं हाणे साईं जी त शहीद थी विया, जेको अॼु ताईं पाण नवंबर कहिड़ी तारीख़ आहे साईं? 1 नवंबर मल्हाईंदा आहियूं, मतिलबु मल्हाईंदा त छा असां उनजो इहो ॾींहुं ब्लैक डे जे हिसाब सां कढंदा आहियूं। त माता जी पोइ अमरावती अची विया जीअं तव्हां ॿुधायो पिया साईं, त माता जी हिते घणा साल हुया ऐं तव्हां मूंखे उन्हनि जी कोठी बि ॾेखारी? जी जी, असां 1956 में इंडिया आयासीं। अच्छा असां मतिलबु बाबा पेशूराम साईं कंवरराम साहिब जा सुपुत्र, असां त हिते ई आया आहियूं इंडिया में। अच्छा, तव्हांजो जनम हिते जो ई आहे? मुंहिंजो अमरावती जो ई जनम आहे। ओके। त पूरो परिवार आयो 1956 में, हाँ। ऐं साईं पेशूराम सां गॾु साईं हरदास राम जेके साईं कंवरराम जा परम शिष्य हुया, अच्छा उहे गॾु आया आहिनि। साईं आसूदाराम लखनऊ आश्रम वारा, जी, ये भी साईं कंवरराम जा शिष्य हुया। भाऊ राजा राम जो परिवार यानी साईं सतराम दास जो धीअ न्याणो, उहे बि अमरावती गॾु आया। त चङा ॼणा उतो लॾे आया, छोकी उते हिंदू मुस्लिम जेके झगड़ा थियनि पिया, ऐं उनमें ख़ासि करके साईं कंवरराम जे परिवार खे ख़ासि टारगेट कयो वञे पियो, छोकी उहो पीर जंहिं साईं कंवरराम खे गोली हई न, उन कसम खाधी हुई कि मां साईं कंवरराम जे पूरे परिवार खे मारियो। अरे त इन डर सां पूरो उतो जी अच्छा, पोइ सभु उतां लॾे आयासीं। साईं पंचायत साईं खे वेनती कई कि तव्हां हिते न रहो। त माता जी हिते अची बि पोइ उहा शेवा कंदा हुया? हा, माता जी जेसि ताईं तबियत उन जी स्वस्थ हुई त मेलनि में वञणु, भक्ति संगीत त न कंदो हुया, पर सेवा कार्य हाज़िरी ज़रूरु ॾींदा, हाज़िरी ज़रूरु ॾींदा। ऐं उन्हनि जी जेकी तव्हां कोठी ॾेखारी, जेके अॼु तव्हां सुठे नमूने सेवा थी रही है, सभी सेवक हाजिरी दे रहे हैं। साईं जी, आपने मुझे बताया कि सिंधी भगत एक सिंधियों का फोक आर्ट था, लेकिन हमारे जो संत भगत कंवरराम है उन्होंने उनको भक्ति का मार्ग दिया, वो कैसे? बिल्कुल, ये तो जाहिर है। मैंने जैसे कहा कि पुराने जो भगत थे उनका भगत प्रोफेशन नहीं होता था। क्या करते थे वो? आज यहाँ मेला है, 2 दिन भगत किया, फिर साल भर अपने रूप में काम धंधे। और पुराने भगत जो थे ना, वो सिंधी कलाम, शाह लतीफ़ के या जितने भी सिंधी कलाम थे सिर्फ उतना ही रिप्रेजेंट करते थे। जो सिंध के सूफी थे सारे? सिंध के सूफी कलाम थे, और कहानियां बताते थे, मैसेज देते थे। पर भगत हर दिन करना, सवेरे 4 बजे उठ कर करना, ये एक भक्ति के रूप में उसको करना, कि मुझे 4 बजे उठ के सुबह ईश्वर की प्रार्थना करनी है, लेकिन भगत पहन के, वो छेर जामा पगड़ी पहन के नाच के भगत करके ईश्वर की प्रार्थना करनी है, ये साईं कंवरराम ने किया। और साईं कंवरराम सिर्फ सिंधी कलाम नहीं गाते थे,
साईं कंवरराम अपने भगत के जरिए सोशल मैसेज भी देते थे। मीरा की बाणी, कबीर की बाणी, तुलसीदास की बाणी भी गाते थे। क्या बात। साईं बहुत बड़े कृष्ण भक्त थे। हाँ, मैंने सुना है उनमें ऐसी एक अलौकिक शक्ति थी, अगर वो एक अपनी भक्ति मार्ग से ईश्वर को पुकारते थे तो हर कोई अपनी मनोकामना उनसे पूरी करवाता था। तभी तो उनकी झोल, क्यों कहते हैं कि साईं कंवरराम के आगे जिसने झोल फैलाई वो झोल भर गई। तो आज तक उनके यहाँ से कोई ऐसा खाली आदमी नहीं गया कि उन्होंने कुछ मांगा और उसे ना मिला। यही भगत कंवर की महिमा है, तभी आज उनका इतना नाम भी है। साईं कंवरराम साहब जी त महिमा ही अलग हूंदी। चवंदा भगत जॾहिं हो कंदा हुया माण्हू उन्हनि जी भक्ति में लुप्त थी वेंदा हुया। पर अॼु जे ज़माने में मां ॾिसी रहियो आहियां, जीअं अनिल भगत आहे, असांजो लवी कमल भगत आहे, उहे बि उहा परंपरा निभाए रहिया आहिनि। त तव्हां हिनखे केसि ताईं ॾिसी रहियो अॻियां फ्यूचर में? फ्यूचर ॾिसो, हिकु ॻाल्हि त इहा फैक्ट आहे, साईं कंवरराम त वॾी शक्ति हुई आहे। ओड़ा संत त वरी हज़ारे साल में कॾहिं थियनि त असांजी। पर भगत प्रथा जेकी आहे उहा पाण सिंधियुनि जी ज़िम्मेदारी आहे कि उनखे प्रिज़र्व करणो। साईं कंवरराम खां पोइ बि कुझु सुहिणा भगत थिया, भगत घनशो हुयो, ऐं उन ज़माने में बि हिकु भगत प्रथा हले पई जी। पर वो धीरे 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 घटिजी आहे। अॼु जी जनरेशन जी ॻाल्हि करां मां त मां हथ ते 8 भगत गिणी सघंदो आहियां सिर्फ़ु। इहे 8 भगत नौजवाननि में। पर इहा भगतनि जी ज़िम्मेदारी कोन्हे कि ॿिया भगत पैदा करनि। इहा पाण सिंधियुनि जी ज़िम्मेदारी आहे। मूंखे हिकु ॻाल्हि ॿुधायो, गायक हुजे कि हिकु भगत हुजे, उहो भगत छो ठातो? तॾहिं ठहंदो कि उनखे परफॉर्म करण जो मौक़ो मिले, कंटिन्यू मिलंदो रहे। ईअं न साल में हिकु पर अॼुकल्ह जा मतिलबु हेॾो इम्पोर्टेंस न ॾींदा आहिनि भगत खे। तॾहिं मुंहिंजो सवाल ई हुयो जिते पाण हींअर अॻियां हली रहिया आहियूं कि भगत जो मतिलबु ई पब्लिक खे ख़बर कोन्हे। बिल्कुलु। त मां त विनती कंदो आहियां कि जिथे बि सिंधी प्रोग्राम थियनि त उते तव्हां भाई 8 गायक साल में हिकु दफ़ो त भगत हुजणी खपे के हर के शहर में। बिल्कुलु। हर मेले में भाई तव्हां 4 गायक घुरायो था त हिकु भगत बि घुरायो। साईं इहा त गर्व जी ॻाल्हि आहे कि अॼु जी जनरेशन हिन खे फॉलो करे रही आहे। ऐं मां तव्हां सभिनि खां उमीद थो कयां कि तव्हां हिनखे सम्झो ऐं भगत खे वाधारो ॾियनि। इहा ई मुंहिंजी इच्छा हूंदी। पर साईं हिकु सवाल मूंखे अञा थो अचे कि अॼु जी जनरेशन जेको थोरो ॼणो ॼाणण जी कोशिशि करे रही आहे ऐं असांजा न्यू जनरेशन जा जेके बि भगत फॉलो करे रहिया आहिनि, पर छा तव्हांजे परिवार में कोई भगत थियो? साईं कंवरराम खां पोइ जी, मां जीअं चयोमांव तव्हांखे कि असां हिकु अहिड़ी सिचुएशन में सिंध को हिंद आयासीं जिथे असांखे सर्वाइव करण मेन एम हुयो। जिथे बाबा पेशूराम ऐं उनजे परिवार खे जान जो ख़तरो हुयो। उहो त सॼे सिंधी समाज। पर हे ऑन टारगेट चवंदा न, हिकु हेठलेस बंदी आहे मुस्लिमनि जी, उनमें हुयो नालो। अच्छा। कि पहिरियों साईं कंवरराम जे पुट खे वॉन्टेड। तव्हांखे इहा ॻाल्हि ख़बर अथव साईं कंवरराम खे जंहिं ॾींहुं शहीद कयनि, एग्ज़ैक्टली 1 साल खां पोइ साईं कंवरराम जे भाउ खे बि गोली लॻी, उन्हनि खे बि शहीद कयनि। इहा ॻाल्हि त साईं कंहिंखे बि ख़बर न हूंदी। जा सक्का भाउ साईं जाड़ाराम, उनखे बि गोली उन ई माण्हू मारी। हा, उन्हनि मुस्लिमनि मारी। ऐं उन राति पोइ सभु इहे त ही साईं जिन खे ॻोल्हंदो रहंदो मतिलबु सॼे परिवार खे? भई मां ख़बर हुई न, फेमस परिवार हुयो भगत कंवरराम। त पूरे पाकिस्तान में नालो हुयो न, सिर्फ़ु सिंध में थोरी न। पंजाब जा माण्हू उन जी भगत ॿुधंदा हुया। उन त राजस्थान हिकु सियासत हुई, जैसलमेर जा माण्हू अची भगत ॿुधंदा हुया। अच्छा। त हिन पंहिंजे परिवार में हींअर कोई भगत इन करे न थियो कि जेकी कंडीशन में असां उतां आयासीं जी, उमल मेन एम हुयो सर्वाइवल जी। पर साईं पेशूराम भी पंहिंजी आवाज़ में, पंहिंजी भक्ति में साईं पंहिंजे पिता साईं कंवरराम वांगुरु धणी हुया, बुलंद आवाज़ जा धणी हुया। अच्छा। पर इंडिया में भगत जो ट्रेंड न हुयो। हाणे असां अची विया आहियूं इंडिया, सिंधी अचनि था, सर्वाइव करणो आहे। जीअं कीअं कुझु कमु धंधो पैसा कमाइणा आहिनि, घर पालणो आहे, सर्वाइव करणो आहे। अहिड़े में पंहिंजे फोक, पंहिंजे कल्चर जूं खोड़ ॻाल्हियूं छुटिजी वयूं। उनमें हिकु भगत प्रथा बि आहे। हिते जेको ट्रेंड भगत जो हुयो ई कोन। साईं अकेले न अची कंहिंसां भगत कंदा, कोई बोलीरो न, कंहिंखे ॼाण ई न हुई। हिते ट्रेंड हुयो हारमोनियम जो, सारंगी जो न हुयो। हिते हारमोनियम जो ट्रेंड इंडिया में अची वियो। अच्छा। पंहिंजे सिंध में अञा ताईं सारंगी हले पई। हा, अॼु बि चवंदा आहिनि भई ट्रेडिशनल म्यूज़िक माना सारंगी हुजे। त साईं पेशूराम आवाज़ ऐं भक्ति में त धणी हुया। ऐं उन्हनि जेको करंट ट्रेंड चवंदा न हारमोनियम जो, उहो
उनजे ज़रिए पंहिंजी भक्ति जो मार्ग अपनायो। वरी उहो ट्रेंड उन्हनि जे पुटनि, वरी असां बि। त अॼु इहे ई हारमोनियम सां फॉलो करे रहियो। हाँ, भक्ति ऐं सेवा जी परंपरा जेकी साईं कंवरराम कंदा हुया उहे अॼु बि क़ाइमु आहे। असांजा पिता साहिब चयो या मां बि संगीत जी शिक्षा वठंदो रहंदो आहियां। हालांकि दिलि में कॾहिं कॾहिं लॻंदो आहे कि छेर पाए नचूं काथे, अच्छा, कि उहा साईं जी परंपरा काथे न काथे अचे वापसि। पर संतनि जी भक्ति जेकी आहे उहा उनजी कोई साईं इंसान न हुया, उन्हनि सां उन्हीं जी भक्ति जो ई बि पाण कंपेयर न करे। उहे तव्हां सोचो न उन्हीं जी भक्ति छा लेवल जी हुई कि उहो अहिड़ी आवाज़ कढनि था ऐं ईश्वर मथे ॿुधी करे हिकु मुअल ॿार खे जीरो करे छॾनि था। त उहा त उहे ख़ुदा जा रूप हुआ। धीरज साईं, मूंखे हिन सां हिकु ॻाल्हि यादि थी अचे, मां पंहिंजे व्यूअर्स खे बि ॿुधाईंदुमि। असांजी पहिरीं मुलाक़ात थी हुई ऑनलाइन। साईं जिन ॾाढो सुठो इनिशिएटिव कयो हुयो। लॉकडाउन में हेॾो पेंडेमिक हुअण खां पोइ बि साईं जिन जीअं ॿुधायो कि संगीत जे पारां हे पंहिंजी भक्ति हलाईंदा आया आहिनि। त साईं जिन हिकु मुहिम शुरू कई लॉकडाउन में कि जेके बि कलाकार आहिनि उन्हनि खे कुझु न कुझु थोरी सेवा मिलंदी रहे ताकि हू पंहिंजो घरु हलाइनि। त साईं जिन हिकु लाइव शो शुरू कयो ऐं अॼु बि उहो पेज आहे कंवरधाम पेज ते। तव्हां ॾिसंदा केतिरा ई कलाकारनि पंहिंजे पंहिंजे आवाज़ में अलॻि अलॻि कलाम ऐं संगीतनि जो पेशो ॾिनो आहे, प्रोग्राम ॾिनो आहे। ऐं साईं तव्हां हिन खे हिकु नए दौर में खणी आया, त इहो तव्हांखे वीचार कहिड़े नमूने तव्हां हिन खे छा वीचारनि सां शुरू कयो? वीचार बसि उहोई संगीत जे तरफ़ प्रेम त हुयो, सिंधी संगीत जे तरफ़ प्रेम हुयो। ऐं असांखे आदत आहे कि असां त हर हफ़्ते सत्संग कीर्तन मेला असांखे खपे नी खपे। आहियूं भगत जे परिवार जा। भगत जे परिवार इहो खपे। हाणे लॉकडाउन अचे त इहे सभु काॾो आणो। हा, पोइ हिकु ई ज़रियो बचियो, ऑनलाइन। त उन टाइम ते जेके 5-6 कलाकार सुञाण जो हुया, मां फ़ोन कयो सभिनि खे। मां चयो अचो भई साईं कंवरराम जी जयंती आहे लेकिन लॉकडाउन आहे, मेलो थिए नथो, ऑनलाइन कयूं। संतनि जी अहिड़ी कृपा थी कि उहो ऑनलाइन प्रोग्राम ईअं सम्झो हिंद सिंध विश्व में सुपर हिट थी वियो। ऐं अॼु साईं मां सम्झा थो क़रीब 100K खां मथे फॉलोवर्स बि थियण ते आहिनि। हा, फॉलोवर्स ऐं पंहिंजी व्यूअरशिप, जेके वीडियोज़ जी व्यूअरशिप हूंदी हुई न, उहा बि रिकॉर्ड ब्रेकिंग हूंदी हुई। अच्छा, त ईअं ख़बर पई हाणे वरी कि पहिरियों त 21 ॾींहं जी ख़बर हुई, पोइ ख़बर पई कि लॉकडाउन अञा हलंदो। त मां चयो प्रोग्राम हलणु खपनि। पोइ मां नया कलाकार ॻोल्हणु शुरू कया कि भई हे त थी, सभिनि खे मौक़ो बि मिलियो। ऐं इन सां ई मां ॿुधायां कि मां पाण ई कंहिं सिंधी कलाकार खे न सुञाणींदुमि। अॼु मां जेकी सिंधी म्यूज़िक चैनल हलाए रहियो आहियां जंहिंजो नालो आहे सिंधी रिकॉर्ड्स, उहा बि मूंखे साईं जिन सां ई प्रेरणा मिली आहे जॾहिं हे प्रोग्राम हलंदो हुयो। ऐं मूंखे साईं जिन सां मुलाक़ात थियण जो बि मौक़ो तॾहिं ई मिलियो जॾहिं मां पंहिंजो गानो पहिरियों ठाहियो। उहो मां ज़रूरु हिन शो ते चवणु चाहींदुसि, झूलेलाल कर बेड़ा पार, सौम्या पंजवानी सां गॾु। त साईं इहा जेकी तव्हां भक्तीअ जी परंपरा संगीत सां हलाई आहे, जंहिंसां मूंखे बि प्रेरणा मिली आहे, त इहे ई संगीत जेको सिंधी संगीत जे बारे में तव्हांजा छा वीचार आहिनि? सिंधी संगीत तव्हां जीअं ॻाल्हि कई आहे न, भई पाण लॉकडाउन में 100 नया कलाकार ॻोल्हे आयासीं। मां चवां थो ॻोल्हे अचणु कोई वॾी ॻाल्हि कोन्हे। हाणे उन जो फ्यूचर छा? हाणे त लॉकडाउन कोन्हे जी, पाण हिकु स्टेबल कयासीं कि हे सिंधी संगीत जा उभरंदा सितारा जी, पर उहो एज़ अ करियर कीअं मिलंदो उन्हनि खे? त उनजे लाइ कंवरधाम हिकु पेज इकलो तो कुझु नथो करे सघे जी। अहिड़ा घटि में घटि 100 प्लेटफॉर्म संग खपे। भाई मां साल में घणा मेला कंदुमि अकेलो? 2, 3, 4, 8। अमरावती में घणा 8 मेला ईंदा, 80 कलाकार हिकु मेले में डाक बि घुरायां जी, थी वियो। त अहिड़ा पाण खे प्लेटफॉर्म्स अगरि सिंधी गायकनि खे पाण खे फुल टाइम करियर ॾियणो आहे त कंवरधाम जहिड़ा आहिनि, कुझु आहिनि जीअं सीता सिंधु भवन सिंधी संगीत जो खोड़ प्रोमिनेंट प्लेटफॉर्म आहे। मां ॿुधो आहे हर महीने हुते कुझु न कुझु प्रोग्राम थींदो आहे सिर्फ़ु सिंधी संगीत जो। साईं वशा शाह दरबार जेके साईं कालीराम साहिब आहिनि, उहे सिंधी संगीत जा प्रमोटर आहिनि। उते जेके प्रोग्राम थींदा आहिनि अव्वल दर्जे जा थींदा आहिनि। त इहे बि अञा घटि आहिनि। मां चवां थो हर सिंधी दरबार, हर सिंधी एसोसिएशन खे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु सिंधी कलाकारनि खे प्रमोट करणु खपे, छोकी अहिड़ा एसोसिएशन बि आहिनि जिते आहे त नालो सिंधी मेलो, पर कलाकार सभु नॉन सिंधी वेठा आहिनि। साईं अॼु ताईं जीअं मां ॾिसंदो आयो आहियां, ऐं तव्हां पंहिंजी भक्ति संगीत जे ज़रिए क़ाइमु रखी आहे। जीअं लॉकडाउन में बि पाण ॻाल्हि कईसीं कि तव्हां केतिरनि ई कलाकारनि खे वाधारो ॾिनो, केतिरा नया कलाकार हुआ माण्हू सुञाणंदा न हुया, अॼु उहे संगीत जे ज़रिए अॻियां वधिया आहिनि।
पर माण्हुनि खे अञा ख़बर न आहे कि तव्हां संगीत लिरिक्स लिखंदा बि आहियो। संगीत जी सेवा में सिर्फ़ु ॻाइण ई न हूंदो, कोई अगरि म्यूज़िक ॾे थो त उहा बि सेवा आहे, जी, कोई लिखे थो उहा बि सेवा उहा आहे। बि सेवा आहे। त संगीत त हिकु त वर्सेटाइल थींदा, सिर्फ़ु ॻाइण संगीत कोन्हे, हाँ, वॼाइण बि संगीत आहे, लिखण बि संगीत आहे, कोई नचे थो त उहो बि संगीत आहे। हाँ, हाँ, त इहा हिकु नंढी सेवा असां कंदा आहियूं साईं जे प्रति, जेके मन में असांजी भावना आहिनि। हाँ, झूलेलाल साईं जा बि भॼन लिखिया आहिनि असां, साईं कंवरराम जे बि लिखिया आहिनि, जी, हिकु ॿ सिंधियत जे मथां बि लिखिया आहिनि। त जेके मन में भावनायूं ईंदियूं आहिनि उनखे कविता जो रूप ॾेई छॾंदा आहियूं। शो जे शुरूआत में असांजे व्यूअर्स खे मां चयो कि मां भगत साहब जे परिवार में आयो आहियां, त साईं तव्हां कॾहिं न सोचियो कि भाई मां भगत कंदसि या भगत थियां? मां त एतिरो सोचियो आहे कि तव्हां मूंखे छेर जाम वणंदे मां हाणे न अचां। मुंहिंजी खोड़ दिलि जी इच्छा आहे भगत पर ठहण हे जी। सेवा ई आहे। हाँ, हा, पर भगत कोई ईअं न ठही सघंदो, हाँ, हिकु ट्रेनिंग आहे, हिकु प्रोसेस आहे, हिकु रियाज़ आहे, हिकु प्योर सोल खपे हुन लाइ। हा, हाँ, भक्ति वारी सोल त हाणे वठंदासीं, हाँ, भॼन त ॻायूं था न, हाँ, पर भगत जो आहे कि समाज में मैसेज पहुचाइण हिकु तरीक़े सां नची ॻाई उहा बुलंद आवाज़, उनजी ट्रेनिंग खपंदी आहे। जीअं तव्हां असांखे सम्झायो कि भगत माना भॻवान सां जुड़ण जी हिकु शक्ति आहे जेको हर कोई न करे सघंदो आहे। पर असांखे साईं जिन खां इहो सिखणु मिले थो कि अॼु ताईं जेके सिंधी समाज, जेके असांजी न्यू जनरेशन आहे, उन्हनि खे ख़बर कोन्हे भगत छा आहे। त इहो अॼु खां पोइ मूंखे नथो लॻे कोई न्यू जनरेशन जेके बि ही पॉडकास्ट वीडियो ऐं पॉडकास्ट हे सीरियल ॾिसी रहिया आहिनि त उन्हनि खे अॻियां काई मुंझ थींदी कि भगत छा आहे। साईं सभई सिंधी जेॾी महिल गुरुनि जी ॻाल्हि ईंदी आहे, केरु संत चवराईंदा आहिनि, केरु गुरु चवराईंदा आहिनि, केरु साईं चवराईंदा आहिनि। हमेशह तव्हां मूंखे टोकींदा आहियो मूंखे दास धीरज, तव्हां पंहिंजो नालो दास धीरज चवराईंदा आहियो, इहो छो? दास आहियूं त दास ई चवंदासीं। पर साईं तव्हां बि गुरुनि जो ई कमु कयो आहे, गुरु बिना चवंदा आहिनि हर कंहिं शइ लाइ गुरु। हा, गुरु जी परिभाषा ॾिसो कि जाथो पाण खे शिक्षा मिले, कोई बि थी सघे थो, स्कूल में, कॉलेज में, पंहिंजी ज़िंदगी में। फलाणे ने मूंखे 4 ॻाल्हियूं सेखारियूं, उहो मुंहिंजे इन ॻाल्हि लाइ उहो मुंहिंजो गुरु थी वियो। जी, गुरु चवण में मूंखे तकलीफ़ कोन्हे, मूंखे साईं में बि तकलीफ़ कोन्हे। साईं पंहिंजे सिंधी समाज जो हिकु रेप्यूटेड शब्द आहे। अदब, अचो साईं, वियो साईं। मां त सभिनि खे चवंदो आहियां, कोई मुंहिंजे घर अचे त अचो साईं, वियो साईं, साईं पाणी पीओ। हा, अदब। मूंखे साईं में बि कोन्हे, मूंखे तकलीफ़ पवंदी आहे संत शब्द में। इहो छो साईं? संत शब्द जी परिभाषा पंहिंजो सिंधी समाज भुली वियो। अच्छा, संत खोड़ खोड़ माने खोड़ गहरो शब्द आहे, पर पाण इहो खोड़ आम जाम लॻाए ॾिनो। हर शहर में 10 संत तो वेठा ई आहिनि, हाँ, हर शहर में, सिंधी समाज जा सिर्फ़ु। तव्हां जाॾे वञो उते हे संत, हो संत, हे संत। संत जी परिभाषा कोन्हे ख़बर कंहिंखे। घणो त्याग, घणो तपस्या। त मूंखे संत शब्द सां तकलीफ़ पवंदी आहे, मूंखे गुरु जो हले, मूंखे सतगुरु सां तकलीफ़ आहे। गुरु ऐं सतगुरु में वॾो फ़र्क़ु आहे। गुरु जेके शिक्षा ॾे, सतगुरु जेके सत्य जे ज्ञान जी शिक्षा ॾे। असां पाण न उहो ज्ञान वठूं त असां ॿिए खे छा शिक्षा ॾींदासीं? असां पाण पंहिंजे संतनि जा दास हूं, असां वरी कंहिंजो संत कान ठहंदासीं। हाँ, त मूंखे साईं ऐं गुरु चवण में तकलीफ़ न वेंदी। गुरु बि उते जिते मां शिक्षा ॾेई सघां। कोई बि आम जाम चवंदा हुए कि भई संगीत जो गुरु चवंदा हुए, मां कुझु हद ताईं मंदुमि। सत्य जे ज्ञान जो गुरु चवंदा हुए, मां न मंदुमि, मां में आई कोन, मां पाण वठां थो पियो। ऐं इहो समाज खे बि सम्झणु कने कि संत आम जाम हर कंहिंखे मञणु शुरू न करो। हाँ, इन जे करे काथे न काथे सचा संत लुकी विया आहिनि ऐं कुझु पाखंडी संत वधी विया आहिनि। ऐं मुंहिंजो बि साईं इहो ई मक़सदु आहे कि हक़ीक़त खे सुञाणूं, पंहिंजे समाज खे अॻियां वधायूं। गुरु अहिड़ो कजे जेको समाज लाइ अॻियां वधे। तॾहिं साईं मां तव्हांखे गुरु मञंदो आहियां ऐं गुरु मञंदो ईंदुसि, छो त हिकिड़ो समय आहे जंहिंमां मां तव्हां ई प्रेरणा खणी करे सिंधी संगीत खे वधाइण जी हिकु नंढी सी कोशिशि करे रहियो आहियां, जंहिंजो नालो मां ॾिनो आहे सिंधी रिकॉर्ड्स। ऐं तव्हांजी प्रेरणा सां ई अॼु मां मां कॾहिं सोचियो बि न हुयो कि मां कॾहिं मां इहा कोशिशि कंदुसि कि मां संगीत सिखां या केरु सही थो ॻाए, ग़लति थो ॻाए। तंहिं करे चवंदा आहिनि हर कंहिं शइ लाइ गुरु खपंदो आहे। ऐं मुंहिंजो हिन प्रोग्राम जो मक़सदु इहो आहे कि मां चवंदो बि आहियां, अॻे बि एपिसोड में चया आहिनि, गुरु बिना ज्ञान न आहे, गुरु बिना मोक्ष न आहे, गुरु बिना मुक्ति न आहे। तॾहिं समाज खे अॻियां वधण लाइ हे गुरु ज़रूरी आहे, पर गुरु उहो जेको निपक्ष सिर्फ़ु समाज खे भोग ॾे। साईं
तव्हां समाज लाइ छा अॻियां करणु चाहींदा, सिंधी समाज खे तव्हां छा कुझु मैसेज ॾियणु चाहींदा हिन बारे में, जेकी मुंहिंजी सोच आहे हिन प्रोग्राम जे बारे में? हिकु मैसेज त हर सिंधी जो ख़्वाबु हूंदो आहे की पंहिंजी ॿोली बचायो। हा इहो हर सिंधी जे मुख मां ॿुधंदा वे हा। जेके समाज लाइ कार्य करनि था। हा ऐं मुंहिंजी दिलि सां इच्छा आहे की सिंधी ॿोली, मां किथे न किथे इहो मञणु शुरू थी वियो आहे की हाणे लिखणु पढ़णु मुश्किल थी वियो आहे, हा पर ॻाल्हाइण वारी ॿोली बचाए सघूं था। मां अञा बि श्योर कोन आहे की छा पाण नेक्स्ट जनरेशन खे लिखणु ऐं पढ़णु सिंधी कराए सघूं था की न। हा मां किथे न किथे मञणु शुरू थियो आहे की उहो विलुप्त थी वियो आहे। हा, हिकु देवनागरी ज़रियो आहे की देवनागरी लिपि में अपनायूं हा त कुझु थी सघे थो। हा पर मां उन ते वधीक कमेंट न कंदुमि छोकी असां खां वधीक ज्ञानवान आहिनि ऐं जेके अञा बि महिनत करनि था लिखणु पढ़णु नई जनरेशन खे सिंधी सेखारण जी। हा पर मां दिलि सां मञंदो आहियां की ॿोली बचाए सघिबी आहे ऐं इहो हिकु इंक्लूसिव। साईं, हिन सां त मूंखे बि समाज खे शिकायत आहे। अॼु घणेई साल थी विया, 75 साल थी विया, के बि सुख दुख ॾिठासीं असां सिंधी समाज, पर छा असां हिन ई सवाल ते अटकी रहंदासीं? जीअं साईं जिन बि तव्हां बि चयो था भई ॿोली मैसेज, हर कोई हिन ई शब्द ते अटकी पियो आहे की सिंधी ॿोली वधे, त छा असां हिन खां अॻियां कुझु सिखणु न चाहींदासीं? न, ॿोली ते ई अटकिया पिया आहिनि। तव्हां 75 साल खां नरेटिव हलायो था, इन करे ॿोली क़ाइमु थो, पर अञा बि पब्लिक जागरूक नथी थिए साईं। जागरूक करणी पवंदी। हा ऐं जे इहे 75 साल को न हलियो त शायदि अञा ताईं ॿोली ख़तमु थी वञे। अञा इहा पंहिंजो नरेटिव हले थो, पंहिंजी एफर्ट्स हलनि था की ॿोली क़ाइमु हुजे त बि बचियल आहे। ऐं मां हाणे चेंज ॾिसां थो, लॉकडाउन खां पोइ मूंखे सिंधी समाज में चेंज नज़रे थो। हाणे नौजवान पंहिंजे ॿारनि खे सिंधी सेखारीनि था। विच में 20-25 साल अहिड़ा हुया की पेरेंट्स पंहिंजे ॿारनि सां ॻाल्हाईंदा ई न हुया। तॾहिं त मां तव्हांखे गुरु चवंदो आहियां साईं, इहा बि त तव्हांजी हिकिड़ी पहलू आहे न, ॿियनि बि सभिनि कयो। न न, इहा मुंहिंजी पहल, मां संगीत जे माध्यम सां कयो। हा उहे मां वटि कोई सिंधी ॿार ईंदो हुयो हिंदी भॼन ॻाइण, त मां मुंहिंजे माउ खे चवंदुमि पहिरियों हिनखे सिंधी भॼन सेखारिजो। साईं, तव्हांखे ख़बर अथव जॾहिं तव्हां इहे संगीत जे माध्यम सां चालू कयो, जेकी न्यू जनरेशन ॾिसणु शुरू कई, पहिरियों त केरु सिंधी में आहे न हेॾो इंट्रस्ट न खणंदो, पर लॉकडाउन में सभिनि खे सिंधी कंटेंट नओं मिलणु लॻियो। त जेके सिंधी कलाम आहिनि, अॼु जी जेकी पब्लिक ॿुधे थी, जीअं मां म्यूज़िक चैनल हलायां थो, अॼु जी जनरेशन जेकी इंट्रस्ट खणे थी, उहो पहिरियों त कंहिंखे ख़बर ई न हूंदी कि अहिड़ा बि कलाम सिंधी में आहिनि। अॼु बि माण्हू पुछंदो आहे मुहाणा मतिलबु छा? हिकु मुहाणा जो शब्द आहे, असी निमाणा ऐं बण आणा दुल्ह साईं तुंहिंजे दर ते विकाणा। ॿेड़ीअ वारा अदारे मुहाणा। हा, उहो ई मां चवणु पियो चाहियां साईं, की ॿेड़ीअ वारा अदाणे मुहाणा। त मूंखे कंहिं पुछियो, भाऊ मुहाणा जो मतिलबु छा आहे? मां चयो छो? चए यार हे गानो मां ॿुधियो आहे, पर मुहाणा जो मतिलबु ख़बर कोन्हे। तव्हांखे ख़बर आहे? मूंखे ख़बर आहे, पर मां चाहींदुसि तव्हां ॿुधायो। मूंखे जेतिरो थी ॼाणा की मछुआरनि खे चवंदा हुया। हा, मुहाणा मछुआरनि खे चवंदा हुया। उनजे पुठियां इहा कहानी आहे न साईं, की जॾहिं मछुआरा वेंदा हुया, पहिरियों त बिज़नेस इहो हूंदो हो की नदी ते वञी करे मच्छी पकड़ण। हा, त मच्छियुनि खे ई मुहाणा, जेके मच्छी पकड़ण मछुआरा खे मुहाणा चवंदा। त तॾहिं इहे गाने जी लाइन्स आहिनि। तो वो झूलेलाल साईं जी बि तव्हां ॻाल्हि करो न, त उहे बि सिर्फ़ु उन टाइम ते आया हिंदुनि खे बचाइण, पर काफ़ी मुस्लमान बि उन्हनि खे मञंदा हुआ। ऐं उतां जा जेके मुस्लमान मछली वारा हुया न, उहे उन्हनि जी हिकु बिलीफ अलॻि थो, हिकु कहाणी वञी मुस्लमान खां पुछो, उहे साईं झूलेलाल खे बि हिकु फिशरमैन मञंदा अथव, कि मछली जो माण्हू आहे। मछली त आया हुया न। अच्छा, मच्छियुनि जो देव सम्झंदा। हा। अच्छा, पर झूलण साईं त असांजा वरुण अवतार आहिनि। वरुण अवतार। साईं, पंहिंजी भक्ति सां तव्हां संगीत खे त वाधारो ॾेई ई रहिया आहियो, पर इन जे अलावा तव्हां सिंधी समाज लाइ छा मैसेज ॾियणु चाहींदा? जीअं की मां चयो, ॿोली त पाण सभिनि जो उद्देश्य हुजण ई खपे, पर सिंधी समाज में जागरूकता जी ज़रूरत आहे पंहिंजे कल्चर खे वठी। मां जीअं चयो न कि हिकु दौरु इहो जंहिं महिल पाण सिंध खां हिंद आयासीं, सभई सिंधी, तो महिल पाण सभिनि जे मन में इहो हुयो कि सर्वाइव करिणो आहे, पंहिंजी ज़िंदगी बचाए करे, पैसा कमाए करे पंहिंजे परिवार खे पालणो आहे। जी। उमल पंहिंजी ॿोली, पंहिंजो कल्चर, हे सभु कंहिंखे सभु दिमाग़ में न हो, सभु रुॻो पंहिंजे पाण खे बचायूं, पंहिंजे पाण खे बचायूं, पंहिंजे परिवार खे पालूं। महाराष्ट्र वारा मराठी कल्चर में अची विया, गुजरात वारा गुजराती कल्चर में, जहिड़े स्टेट में सिंधी विया उन कल्चर में अची विया। पर हाणे त सभु वेल सेटल्ड आहिनि। हाणे टाइम आहे कि पाण पंहिंजो कल्चर वापसि रिवाइव करूं। हाणे सभिनि खे ध्यानु ॾियणु घुरिजे।
सिर्फ कल्चर मतलब सिर्फ बोली न जे पाण भगत जे टॉपिक ते अॼु ॻाल्हायोसीं कि उहे सिंधी भगत वापसि अचनि, हा उहे मेला वापसि अचनि, उहे संस्कार, वो सिंधी उहे ॻाल्हियूं। संगीत। अॼु जे ॿार खे ख़बर ई कोन्हे झूलेलाल साईं जो पल्लो छा आहे, झूलेलाल साईं जो अखो छा आहे। साईं मां तव्हांखां इहो ई पुछण वारो हुअसि कि एज़ अ सिंधी भाऊ मूंखे घणेई माण्हू झूलेलाल भॻवान जे बारे में, हिकिड़ो त मां सभिनि सां रिक्वेस्ट कंदुसि जीअं साईं जिन असांखे सम्झायो कि संत साईं गुरु टिन्हिनि जी व्याख्या अलॻि आहे, तीअं ई असां झूलेलाल साईं न चई करे झूलेलाल भॻवान चऊं, छो त असांजा उहो भॻवान उहो असांजा अवतार आहिनि, वरुण देव अवतार जेके भॻवान अवतार खणी आया आहिनि, न कोई संत न कोई साईं। त असां कोशिशि कयूं कि झूलेलाल साईं न चई करे झूलेलाल भॻवान चऊं। ऐं साईं जी मूंखे एज़ अ सिंधी भाऊ माण्हू पुछंदा आहिनि कुझु ॻाल्हियूं कि भाऊ झूलेलाल भॻवान जी जोति जे बारे में या कुझु न कुझु पुछंदा आहिनि। मां कोशिशि कंदो आहियां पंहिंजी वीडियो ठाहे करे ॿुधाइण जी। त हिकु ॼणे मूंखे सवाल पुछो कि भाऊ मूंखे पल्ले जे बारे में केरु पुछे थो त मां छा ॿुधायां। मूं चयो पल्लो जीअं तव्हां मूंखे ॿुधायो हाणे बि कि भॻवान सां मिलण जी जीअं पाण अरदास चवंदा आहियूं, अरदास चऊं, प्रार्थना चऊं, उहो ई हिकु तरीक़ो आहे। पल्लो में सिर्फ़ु इहो हूंदो आहे कि पाण पल्लो पाण सिंधी झोल खे चवंदा, हे आहे पंहिंजो पल्लो। ऐं मां ॿुधो आहे जॾहिं भगत कंवरराम बि पलो पाईंदा हुया न त सभिनि जा पलो अगामी वेंदा हुआ हुआ। त भगत राम पंहिंजे भगत साहब आहिनि उन्हनि सां बि पलो जी जेकी महिमा आहे ॾाढी क्लोज़ली जुड़ियल आहे, मां सम्झां थो। बिल्कुलु साईं कंवरराम जी आवाज़ में त पल्लो रिकॉर्डेड बि आहे, जेको पाण नाले अलख जे ॿुधूं या कीअं रिचायां, उन एल्बम में आहे जहिड़ो तुंहिंजो नाव, इहो हिकु पल्लो आहे। जेॾो तुंहिंजो इहो नाम साईं जी आवाज़ में अच्छा, पल्लो हा, आहे ॻातल। ऐं साईं हर भगत में भगत जे आहिनि में जीअं पंहिंजी प्रथा रही आहे कि आख़िरी में पल्लो पल्लो इन करे पाईंदा आहियूं कि आयल संगत जे मन में जेकी मुराद आहे उहा पूरी थिए। ऐं पल्लो पाण सिंधी समाज झोल झले करे पाईंदा आहियूं। पल्लव जा ॿ अर्थ हूंदा आहिनि कि प्रार्थना कि भई मां तोसां जुड़ां, ऐं झोल मतिलबु कि मां तोखां घुरां, हथ मतिलबु मां तोसां जुड़ां, ऐं हे मतिलबु मां तोखां पोइ उहो प्रैक्टिकल शयूं हुजनि कि भाई मूंखे ख़ुशियूं खपेनि, मूंखे ॿारु खपे, जेको बि उहे मुंहिंजी झोल में विझ। इहो हूंदो आहे सिंधियुनि जो पल्लो, हिनखे पाण पल्लो चवंदा आहियूं। अर्ज़ी असांजी मर्ज़ी तव्हांजी। मर्ज़ी आहे साईं इन पल्लव सां गॾु जॾहिं भगत साहब जी पाण ॻाल्हि कंदा आहियूं, मां घणेई त कहानियूं अहिड़ियूं बि ॿुधियूं आहिनि कि भगत साहब जॾहिं पल्लो पाईंदा हुया त मूं वटि ॿार बि ज़िंदो थियो। पर ॿी कोई अहिड़ी अणॿुधियल कहानी, जीअं त मुंहिंजे शो जो मक़सदु इहा आहे कि अणॿुधियल कहानी कोई तव्हां जे घटि माण्हुनि ॿुधी हुजे तव्हां ॿुधायो त। जाम आहिनि जाम, छोकी कोई हिकिड़ी साईं कंवरराम जी लॻभॻि 2-3 कहाणियूं आहिनि कि जरवार में जनम वठनि, कोहर विकिणनि पिया, साईं सतराम दास मिलियनि, रेडकी साहिब विया ऐं उतां भगत ठही विया वॾा, उन जी आवाज़ सुहिणी। इहे 5-6 ॻाल्हियूं सभिनि खे ख़बर आहिनि। या कुझु वधीक ख़बर हूंदियूं उन्हनि खे जे साईं कंवरराम जी जीवनी एॾी मोटी किताब उहा पढ़ी हूंदी जी। पर उनखे अलावा बि जेके उन किताब में बि कोन्हे अहिड़े बि हज़ारे किस्सा आहिनि। हिकिड़ी त मूंखे इहे त अणॿुधियल ई हुई जेकी माता साहब वारी तव्हां ॿुधाई, जेके हिते इंडिया में अमरावती रहंदा हुया। हा 2002 ताईं है न साईं? हा त उहो ई तव्हां जेको हाणे ॿी कोई अणॿुधियल कहानी छा ॿुधाइण वारा आहियो? साईं भगत में उन जी शक्ति मां ॿुधायांव थो एॾी हुई कि मुअल ॿार त जीरो कयो त सभिनि खां वॾी चवंदासीं लेवल चमत्कार थियो। ऐं मञणु इन करे खपे कि 10,000 माण्हू हुते वही ॾिठो अथनि अखियुनि सां, ऐं उनमें कुझु जीवित माण्हुनि जा असां कनि में टेस्टमनी ॿुधी आहे जेके असांखे ॿुधाए विया आहिनि कि मां ॾिठो हुयो। अच्छा, कि साईं मुअल ॿार खे त तव्हां अहिड़नि माण्हुनि सां मिलियल बि आहियो? असां हाणे न, असांजे बचपन में उहे ॿुढा हुया 90 साल जा, असां 15 साल जा हुया, पर ॿुधंदा हुया कि मां ॾिठो हुयो। ऐं यूट्यूब ते जाम वीडियो अथव अहिड़ा। अॼु बि मां ॾिठो आहे सिंध में बि घणेई अहिड़ा प्रेमी आहिनि जेके भगत कंवरराम जा कलाम ॿुधंदा आहिनि। उहे बि साईं कंवरराम जा कलाम ॿुधंदा अथव ऐं इहो मां अखियुनि सां ॾिसी आयो आहियां। अच्छा, मां हिकु कहाणी खोड़ जेके असांजे पिता साहिब एक्सपीरियंस कई लाइफ में उहा ॿुधाइणु चाहींदुमि हिते। जी। असांजा पिता साहिब लाहौर विया, मतिलबु सिंध वञनि पिया त हितां खां पहिरियों लाहौर पहुता। लाहौर जा प्रेमी साईं जन खे, असांजे पिता साहिब खे हिकु होटल वठी आहे कि साईं खोड़ फेमस होटल आहे, हिते हलो पाण कुझु खाई अचूं। अछड़ा प्रेमी साईं जन खे वठी विया आहिनि त सभिनि जो खावण पीअण थियो। जंहिं महिल ॿाहिरि निकिरनि पिया त असांजे पिता साहिब जी नज़र वई कि काउंटर जे मथां भगत कंवरराम जो फोटो लॻियल आहे। त उन लेकिन वरी चेक कई होटल जो नालो
तो वो मुसलमान जो आहे ऐं नालो हिंदू कोन्हे या रिलेटेड कोन्हे, सिंधी कोन्हे, पंजाबी नालो आहे, हाँ पंजाबी नालो आहे, सिंधी बि कोन्हे, हिंदू बि कोन्हे, भगत कंवरराम जो फोटो लॻियल आहे। साईं जन सिधो पूछे थो कि ये आपने किनका फोटो लगाया है? चाहिए हमारे, चाहिए जो भी देख रहे हो इनका दिया हुआ है। अच्छा, तो असांजे मुसलमान जी दुकान? मुसलमान पंजाबी, अरे मुसलमान भी पंजाबी भी? पंजाबी, सिंधी भी ना। अरे तो साईं पूछन इनका कैसे दिया हुआ है, तो बताता है कि मैं 5 साल का था, 4-5 साल का, हाँ, मेरी दादी मुझे साईं कंवरराम के पास ले गई अच्छा, और साईं के आगे वो रोते रोते विनती की कि साईं बहुत गरीब है, कर्जा चढ़ा हुआ है, ये मेरा पोता है, इसका बाप गुजर गया है हाँ, और मुझे 700 रुपए की जरूरत है। अच्छा, तो साईं कंवरराम की एक आदत थी कि भगत में तो वो गरीबों की मदद करते थे झोल करके, हाँ, भगत के दौरान जो भी पैसा आया सब बांटना है, हाँ, पर ऐसे भी कोई गरीब उनके दरवाजे पे आए तो खाली हाथ नहीं जाते थे। अच्छा, साईं ने क्या किया, वहीं पंचायत में गए, हाँ, झोल पकड़ के अपनी भजन कीर्तन शुरू किया, हाँ, फिर जो भी आया हाँ, वो माई को दे दिया। माई ने गिने, नहीं साईं ये 750 है, मुझे 700 चाहिए, ये 50 रुपए आप रखो वापस। तो साईं कहते हैं कि नहीं, मैंने तेरे नाम की झोल है ना, हाँ, मैंने किसी आम संगत के लिए नहीं की, तेरे नाम की, जो आया तेरा, कम आता तो भी तेरा ही था, हाँ, हाँ, 750 है तेरे। हाँ, चाहिए नहीं, मुझे 700 की जरूरत है साईं, मुझे 750 नहीं चाहिए। हाँ, तो साईं के मुख से निकला है वचन कि 700 तू ले, हाँ, ये 50 रुपए संभाल के रखे, ये बच्चा बड़ा होगा ना, हाँ, इसको छोटी सी चाय की दुकान खोल के देना। हाँ, तो होटल वाला बोल रहा है वो 50 रुपए जिससे मैंने पहली चाय की दुकान खोली, आज ये वही होटल है। अच्छा, हाँ, जो लाहौर में इतना बड़ा होटल बन गया। यही है हमारे संतों की महिमा। जीअं साईं असांखे हिकु अणॿुधियल कहानी ॿुधाई जेकी मां बि न ॿुधी ऐं मूंखे ख़बर आहे तव्हां बि न ॿुधी हूंदी, कि हिकु 50 रुपया सां अॼु हो पंहिंजो सॼो जीवन गुज़ारे करे पंहिंजी पीढ़ीअ खे पियो हलाए। इहा ई त संतनि जी महिमा आहे ऐं इहो ई मुंहिंजो मक़सदु आहे कि कुझु अणॿुधियल कहानियूं असां ॼाणियूं, असां पंहिंजी सिंधियत खे ॼाणूं, पंहिंजे समाज खे अॻियां वधायूं, असांजी गुरुनि जी महिमा ॿुधी करे, असांजी गुरुनि जे आशीर्वाद सां इहे वधूं। मां उमीद थो कयां कि तव्हांखे हीउ प्रोग्राम वणियो हूंदो। जेकर तव्हांखे हीउ प्रोग्राम वणियो आहे त ज़रूरु हिन प्रोग्राम खे शेयर कंदा। दोस्तो, हीउ प्रोग्राम माई बेकर्स जे पारां स्पॉन्सर्ड कयल आहे। त साईं माई बेकर्स पारां जेके असांजा स्पॉन्सर्स आहिनि उन्हनि जे पारां तव्हांजे लाइ हिकु गिफ्ट हैम्पर आयो आहे जेको मां तव्हांखे ॾियणु चाहींदुसि। हिकु हीअ सुहिणी, जेको पाण सिंधी अखर में मां ॻाल्हायां त सुखड़ी, ऐं हीअ माई बेकर्स पारां तव्हांखे हिकु नंढो सो तोहफ़ो। साईं मां चाहींदुसि असांजा जेके माई बेकर्स जा ओनर आहिनि उन्हनि जो नालो आहे मुकेश भाई, जंहिं मूंखे ॾाढो साथ ॾिनो आहे हिन शो खे अॻियां वधाइण लाइ, त समाज में हिकिड़ो मैसेज पहुचे कि अहिड़ा ई सिंधी प्रोग्राम थींदा रहनि। जेके असांजा माई बेकर्स जा ओनर आहिनि साईं, उन्हनि जो नालो मुकेश भाई आहे, उन्हनि जी बेकरी आहे अहमदाबाद में। तो चवंदा आहिनि सिंधी जिथे हूंदा उते वधंदा, अहिड़ा ई असांजा मुकेश भाई, उन्हनि खे ई वाधायूं जो अहिड़े सुहिणे कार्यक्रम खे स्पॉन्सर कयो अथऊं। मुकेश भाई जहिड़ा पंहिंजे सिंधी समाज में अञा बि मां चवंदुमि जागरूक थियनि, छोकी सिंधी प्रोग्राम, सिंधी चैनल्स हिकु सुठो ज़रियो आहे सिंधी जो वाधारो करण लाइ, पर इन्हनि खे बि ख़र्चो लॻंदो आहे। त असांजा मुकेश भाई जहिड़ा अञा प्रेमी अॻो ईंदा त असांजे सिंधी भाऊ जहिड़ा ऐं इन चैनल जहिड़ा अञा सुहिणा कार्यक्रम ॿिया नया ठहंदा। त इहा बि हिकु खोड़ सुठी पहल आहे ऐं मां सिंधी भाऊ स्पॉन्सर मुकेश भाई ऐं पूरी टीम खे करोड़े वाधायूं ॾींदुमि, अहिड़ो सुहिणो कार्यक्रम करनि था। साईं इहे ई तव्हांजी आशीष सां, तव्हांजे आशीर्वाद सां हिन एपिसोड जो इहो कार्यक्रम पूरो थो कयां ऐं जल्दी मिलंदासीं हिकु नए एपिसोड सां, हिकु नए गुरु सां गॾु, हिकु नए शहर में। तेसि ताईं तव्हां सभिनी खे जय झूलेलाल। जेकर तव्हांखे हीउ एपिसोड, हीउ सीरियल वणे थो त ज़रूरु शेयर कंदा। पंहिंजे परिवार सां गॾु तव्हां पंहिंजे टीवी में बि ॾिसी सघंदा।